ओम शांति। अॼु महिल तारीख़ 30/1/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार हाणे तव्हांजी सुनवाई थींदी आहे। बाप तव्हांखे दुख सां निहाल दुख सां कढी करे निकाले करे सुख में वठी था हलनि। हाणे तव्हां सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। हाणे सभिनि आत्माउनि खे पंहिंजे पंहिंजे घर हलणो आहे। प्रश्न सदा योग युक्त रहण तथा श्रीमत ते हलण जी आज्ञा बार बार हर ॿार खे छो मिलंदी आहे? छो जे हाणे अंतिम विनाश जो दृश्य आहे। करोड़ों मनुष्य मरदा, नेचुरल क्लैमिटीज़ थींदियूं, उन समय स्थिति हिकु रस रहे। सभु दृश्य ॾिसते बि मिरवा मौत मलुक जो शिकार अहिड़ो अनुभव थिए। उन जे लाइ योग युक्त ठहिणो आहे। श्रीमत ते हलण वारा योगी ॿार ई मौज में रहंदा। उन्हनि जी बुद्धि में रहंदो कि हाणे इहो पुराणो शरीर छॾे करे असांखे स्वीट होम में वञिणो आहे। उन्हनि खे रहंदो हाणे इहो पुराणो शरीर छॾे करे असांखे स्वीट होम में हलणो आहे। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि सां रूह रिहान कंदा अथवा रूहनि खे सम्झाईंदा आहिनि। छो जी रूहनि भक्ति मार्ग में मूंखे ॾाढो यादि कयो आहे। सभु आशिक़ आहिनि हिकु माशूक जा। हुन माशूक शिव बाबा जो चित्र ठहियलु आहे। उन्हनि खे वेही पूजंदा आहिनि। उन्हनि सां छा मांगणु चाहींदा आहिनि उहो पतो न आहे। पूजता त सभु आहिनि। शंकराचार्य बि पूजा कंदो आहे। सभु उन्हनि खे वॾो सम्झंदा आहिनि। पर धर्म स्थापक आहिनि, परंतु उहो बि पुनर्जन्म वठी वठी हेठि उतरंदा आहिनि। हाणे सभु पिछाड़ी जे जन्म में अची करे पहुचा आहिनि। बाबा चवंदा आहिनि तव्हां नंढा वॾा सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। मां तव्हां सभिनि खे वापसि वठी वञण लाइ आयो आहियां। मूंखे सॾु ई कंदा आहिनि पतित दुनिया में अचो। मूंखे सॾु ई कंदा आहिनि पतित दुनिया में अचो। केतिरो रिगार्ड रखंदा आहिनि। पतित दुनिया पराए राज्य में अचो। परमात्मा खे बाबा खे सभी चवंदा आहिनि कि बाबा पतित दुनिया पराए राज्य में अचो। ज़रूरु दुखी हूंदा तॾहिं त सॾु कंदा आहिनि। घायल बि आहे, दुखरता सुकरता त ज़रूरु छीछी पुराणी दुनिया पुराणे शरीर में अचिणो पए बाबा खे। उहे बि तमो प्रधान शरीर में ईंदा आहिनि। बाबा ॾिसो एॾी वॾी अथॉरिटी ऐं पुराणे शरीर में ईंदा आहिनि। सतो प्रधान दुनिया में मूंखे कोई यादि ई न कंदो आहे। ड्रामा अनुसार सभिनि खे मां सुखी ठाहे ॾींदो आहे। बुद्धि सां कमु वठिणो खपे कि सत्युग में ज़रूरु आदि सनातन देवी देवता धर्म हूंदा। ॿिया सत्संगनि में त सिर्फ़ु शास्त्र पढ़ंदे पढ़ंदे हेठि उतरंदा वेंदा आहिनि। ॿिया सत्संगनि में त शास्त्र पढ़ंदे पढ़ंदे हेठि उतरंदा रहंदा आहिनि। दलदल में पइण वारा दुखी थींदा आहिनि। इहा आहे ई दुखधाम, उहा आहे सुखधाम। बाप केतिरो सहज करे सम्झाईंदा आहिनि। छो जी वीचारी अबलायूं कुझु बि न ॼाणदियूं आहिनि। कोई बि इहो कंहिंखे बि इहो पतो न आहे कि पोइ वापसि वञिणो आहे या सदैव पुनर्जन्म ई वठंदा रहणो आहे। तॾहिं त माण्हू दुखी थी वेंदा आहिनि न त सभु ख़ुशी ख़ुशी सां शरीर छॾनि कि हाणे असांखे नयो शरीर मिलंदो त उन जे लाइ भॻवान सां यादि करनि कि असांखे सुठे घर में जनमु मिले, सुठो कर्म करनि। हिते माण्हुनि खे सम्झ में न आहे न कि असां ॿियो जनम बि शरीर मनुष्य जहिड़ो वठंदासीं या जानवर जहिड़ो। केसि ताईं पुनर्जन्म में ईंदासीं कुझु बि ज्ञान न आहे। इन करे माण्हू पंहिंजे जीवन में सुठा कर्म नथो करे। अगरि इहे ध्यानु रहे कि असांखे हिन जन्म में जो न प्राप्त आहे उहो असां सुठा कर्म करे ॿिए जन्म में प्राप्त करे सघंदा आहियूं त उहा सदैव ई सुठा कर्म कंदो रहे। हाणे त सभु धर्म वारा आहिनि। पहिरियों स्वर्ग हुयो त हिकु ई धर्म हुयो। सॼो चक्कर असांजी बुद्धि में आहे। कोई ॿिए कंहिंजी बुद्धि में इहे ॻाल्हियूं रही न सघनि। उहो त कल्प जी आयु ई लाखों वर्ष चई छॾींदा आहिनि। ॿिए कंहिंजी बुद्धि में इहे ॻाल्हियूं वेही न सघनि। उहो त कल्प जी आयु ई लाखों वर्ष चई छॾींदा आहिनि। इनखे चइबो आहे घोर अंधियारो। दुनिया में कंहिंखे कुझु पतो ई न आहे। बसि पैसा पढ़ाई में पूरा आहिनि। कर्मनि जी गति खे ॼाणनि ई नथा, सम्झनि ई नथा। जनम मरण खे ॼाणंदा ई न आहिनि। चक्कर खे न ॼाणण जे कारण ई त माण्हुनि जो इहा
हालत थी आहे न, घोर अंधियारो आहे न, ज्ञान आहे घोर सूझरो। हाणे तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे रोशनी। तव्हां कोई मंदरु आदि में वेंदा आहियो त चईंदा असां शिव बाबा वटि वेंदा आहियूं। इहा लक्ष्मी नारायण असां ठहूं था, हीअ लक्ष्मी नारायण असां ठहूं था, अर्थात असां इन्हनि जहिड़ा गुण संस्कार स्वयं में धारण था करूं। इहे ॻाल्हियूं ॿिया सत्संगनि में न हूंदियूं आहिनि, उहे सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि। हाणे तव्हां रचना ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो न। बाबा चईंदा आहिनि ऋषि मुनि आदि चईंदा हुया असां न ॼाणंदा आहियूं, तव्हां बि पहिरियों न ॼाणंदा हुया। हिन समय सॼे विश्व में भक्ति आहे। इहा पुराणी दुनिया केतिरा ढेर मनुष्य आहिनि। सतयुग नई दुनिया में त हिकु ई अद्वैत धर्म हुयो, पोइ थींदो आहे द्वैत धर्म, मतिलबु ॿ धर्म। अनेक धर्मनि में तालियूं वॼंदियूं आहिनि न। बाबा चईंदा आहिनि अनेक धर्म जॾहिं थी वेंदा आहिनि त तालियूं वॼंदियूं आहिनि। सभिनि जे हिकु ॿ में खिटखिट आहे। अनेक धर्मनि में तालियूं वॼंदियूं आहिनि, सभिनि जी हिकु ॿिए में खिटपिट थींदी रहंदी आहे। ड्रामा अनुसार उन्हनि जी बि पॉलिसी ई अहिड़ी आहे, कंहिंखे बि अलॻि कंदा आहिनि त लड़ाई थींदी आहे, पार्टीशन थींदो आहे। मनुष्य बाप खे न ॼाणण जे कारण पत्थर बुद्धि ठही आहिनि। हिन समय बाप सम्झाईंदा आहिनि देवी देवता धर्म ई प्रायलोप थी वियो आहे। हिकु बि न आहे जंहिंखे पतो हुजे कि हिननि जो बि राज्य हुयो। तव्हां हाणे सम्झंदा आहियो असां देवता ठहूं था न। शिव बाबा हाणे असांजो ओबीडियंट सर्वेंट ठहियो। वॾा माण्हू हमेशह चिठी में लिखंदा आहिनि, चिठी लिखंदा आहिनि त हेठि लिखंदा आहिनि ओबीडियंट सर्वेंट। बाप बि चईंदो आहे आई एम ओबीडियंट सर्वेंट, त दादा बि चईंदा आहिनि कि असां ओबीडियंट सर्वेंट, त ॿार बि चईंदा आहिनि कि असां बि ओबीडियंट सर्वेंट आहियूं। असां पोइ 5000 वर्ष पोइ हर कल्प जी पुरुषोत्तम संगम युग ते ईंदा आहियूं। ॿार ई अची करे सेवा कंदा आहिनि, ॿारनि जी अची करे बाबा सेवा कंदा आहिनि। हाणे बाबा असांजी सेवा कई, पंहिंजे लाइक़ु ठातो अथई, हाणे असांखे ॿियनि जी सेवा करणी आहे त असां बि ओबीडियंट सर्वेंट थी वियासीं न। मूंखे चईंदा आहिनि दूर देश जा रहण वारा इन्हनि जो बि अर्थ न ॼाणंदा आहिनि। एतिरा शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि परंतु अर्थ कुझु बि न ॼाणंदा आहिनि। त इहे ॻाल्हियूं असां यादि रखूं कि आत्मा परमात्मा अलॻि रहे भोकाल, दूर देश जा रहण वारा आयो इन देश पराए। त हिन सां असां सर्वव्यापी जो ज्ञान उड़ाए सघंदा आहियूं। इहे 2-3 ॻाल्हियूं ई असां कंहिंखे ॿुधायूं न, ज़्यादा चिक चिक न करो। 2-3 ॻाल्हियूं ई ॿुधायो। अगरि भॻवानु हिते आहे त साईं असां में आहे, हिते आहे त असां छो था चऊं आत्मा परमात्मा अलॻि रहे भोकाल। अगरि भॻवानु हिते आहे त असां ईअं छो था चऊं दूर देश जो रहण वारो आयो देश पराए। त हीअं ॻाल्हियूं असां, अगरि भॻवानु हिते आहे त असां ईअं छो था चऊं कि उहो अलॻि अलॻि अवतार वठी ईंदो आहे। त इहे सभु ॻाल्हियूं असां सिर्फ़ु 2-3 ॻाल्हियुनि सां ई असां सर्वव्यापी जो ज्ञान त फटाफट उड़ाए सघंदा आहियूं। गीता जे ज्ञान में बि 2-3 पॉइंटियूं आहिनि कि मां प्रकृति जो आधार वठी ईंदो आहे, मां देहिक दुनिया सां न्यारो आहियां। त इहे सभु ॻाल्हियुनि सां असां गीता जो ज्ञान बि सिद्ध करे सघंदा आहियूं। इहे ज़्यादा चिक चिक में वेंदा आहिनि न त माण्हू बि मुंझी वेंदा आहिनि। एतिरा शास्त्र आदि पढ़ंदा आहिनि लेकिन अर्थ कुझु न ॼाणंदा आहिनि। बाप अची करे सभु वेदनि शास्त्रनि जो सार ॿुधाईंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो हिन समय रावण राजा आहे, मनुष्य पतित ठहींदा आहिनि। इहे बि ड्रामा ठहियलु आहे न। तव्हां ॿारनि खे दोजक सां कढी करे बहिश्त में वठी वेंदा आहिनि। बाबा असांखे दोजक सां कढी करे बहिश्त में वठी हलंदा आहिनि। मतिलबु हिन नर्क जहिड़ी दुनिया खां कढी करे बाबा असांखे स्वर्ग जहिड़ी दुनिया में वठी हलंदा आहिनि। उन्हनि खे गार्डन ऑफ अल्लाह चइबो आहे न। कलयुग में आहे काटन जो जंगल, संगम युग ते फूलनि जो बगीचो ठहे थो। सतयुग आहे गार्डन ऑफ अल्लाह, कलयुग आहे काटन जो जंगल, संगम युग ते फूलनि जो बगीचो ठहे थो न। पोइ हुते सतयुग में त सदा सुखी रहंदा, एवर हेल्दी वेल्दी ठही वेंदा। अधु कलाक सुख पोइ अधु कलाक दुख, इहो चकर फिरंदो ई रहंदो आहे। इन जो एंड न थींदो आहे। सभिनि खां वॾो बाप ईंदो आहे, सभिनि खे शांति धाम सुखधाम वठी हलंदो आहे।
तव्हां सभु सुखधाम में वेंदा आहियो, बाक़ी सभु शांतिधाम में रहंदा आहिनि। अधु कलाक पाए सुख, अधु कलाक पाए दुख, उन में बि सुख जास्ती आहे। अगरि अधु अधु हुजे त टेस्ट छा रहे। भक्ति मार्ग में बि ॾाढो धनवान हुया। हाणे तव्हांखे यादि ईंदो असां केतिरा धनवान हुयासीं। किथे असांजे सोने हीरे जा महल हुया, किथे असांखे 3 पैर पृथ्वी बि न मिलंदी आहे। भक्ति मार्ग में बि ॾाढा धनवान हुया न। हाणे तव्हांखे यादि ईंदो असां केतिरा धनवान हुयासीं, ॾाढो धनवान। जॾहिं देवालो मारंदो आहे त यादि ईंदो आहे असां वटि छा छा हुयो, केतिरो धन हुयो असां वटि। बाप सम्झाईंदा आहिनि भारत साहूकार हुयो, पैराडाइज़ हुयो। हाणे ॾिसो केतिरो ग़रीब आहे न, ग़रीबनि ते ई रहम ईंदो आहे। हाणे हिकदमि कंगाल ठही आहिनि, भीख मांगदा रहंदा आहिनि। जो सॉल्वेंट हुया हाणे इंसॉल्वेंट थी विया आहिनि। इहे बि नाटक आहे। बाक़ी जो बि धर्म ईंदा आहिनि उहो बाई प्लॉट्स आहिनि। केतिरा धर्म जा मनुष्य वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। बाक़ी जो बि धर्म आदि ईंदा आहिनि उहे सभु बाई प्लॉट आहिनि। केतिरा धर्म जा मनुष्य वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। भारतवासियुनि जे ई 84 जन्म आहिनि। हिकु बार आहे, ॿिया हिकु बार ॿिया धर्मनि जो हिसाबु किताबु कढी करे मोकिले। परंतु जास्ती इन ॻाल्हियुनि में वञण सां फ़ाइदो बि न आहे। इहे बि वेस्ट ऑफ टाइम आहे। बाबा चवनि त एतिरो समय अगरि बाप जी यादि में रहे त कमाई थी वञे। पंहिंजी त मुख्य आहे ई असां पूरो पुरुषार्थ करे विश्व जा मालिक ठही वञूं। बाप चईंदा आहिनि तव्हां ई सतो प्रधान हुयो, तव्हां ई तमो प्रधान ठहिया आहियो। 84 जन्म बि तव्हां वरिता आहिनि। हाणे सभिनि खे वापसि हलणो आहे। बाप सां वरसो वठिणो आहे। तव्हां अधु कलाक बाप खे यादि कयो। हाणे बाप आया आहिनि, तव्हांजी सुनवाई थींदी आहे। बाप पोइ वरी खां तव्हांखे सुखधाम में वठी हलंदा आहिनि। भारत जे उत्थान पतान जी इहे बि हिकु जी कहानी आहे। इहे सभु पते दुनिया आहे। संबंध बि पुराणा आहिनि। हाणे पोइ नया संबंध में हलणो आहे। हिन समय एक्टर्स सभु हाज़िर आहिनि, हिन में कोई फ़र्क़ु न पई सघंदो आहे। आत्मा त अविनाशी आहे। केतिरा ढेर आत्मायूं हूंदियूं न, एतिरी सारी ढेर आत्मायूं, उन्हनि जो कॾहिं विनाश न थींदो आहे। एतिरी करोड़ आत्माउनि खे पहिरियों वापसि वञिणो आहे। बाक़ी शरीर त सभिनि जा ई ख़तमु थी वेंदा। हिन करे होलिका बि मनाइबी आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो असां पूज्य हुयासीं, पोइ पुजारी ठहिया, हाणे वरी पूज्य ठहींदा आहियूं। हुते इहा नॉलेज न हूंदी, न शास्त्र आदि हूंदा, इहे सभु ख़तमु थी वेंदा। त योग युक्त जो हूंदा, श्रीमत ते हलण वारा हूंदा, उहे सभु कुझु ॾिसंदा। कीअं अर्थक्वेक में सभु खलास थी वेंदो। सभी आत्मायूं ईअं ढेर पियूं आहिनि। उन्हनि जी सभी मनुष्यनि जो तन ढेर पियो आहे। उन्हनि जी आत्मायूं परम धाम में हलनि थियूं। अख़बारनि में बि केरु ॾिसी सघंदो इहो जो योग युक्त हूंदो न, श्रीमत ते हलण वारी आत्मा, उहो ई ॾिसी कीअं अर्थक्वेक में सभु खलास थी विया। अख़बारनि में बि पईंदो आहे कीअं गांव जा गांव ख़तमु थी वेंदो आहे। बॉम्ब्स पहिरियों एतिरा न हुया। समुद्र खे सुखाइनि, पोइ समुद्र खे सुखाइनि, पोइ समुद्र थी वेंदो। बॉम्बे पहिरियों एतिरी न हुई, समुद्र खे सुखाए करे ठाहे थियनि, पोइ वरी समुद्र थी वेंदो। इहे मकान आदि सभु कुझु बि न रहंदा। सतयुग में मीठे पाणी ते महल हूंदा, खारे पाणी में न हूंदा। त इहे रहंदा ई न। हिकु ई उछल समुद्र जी आई, सभु ख़तमु थी वेंदा। हिकु ई उछल समुद्र जी आई, सभु ख़तमु थी वेंदा। ॾाढा उपद्रव थींदा, करोड़ों मनुष्य मरदा, अनाज किथां हूंदो उहो माण्हू बि सम्झंदा आहिनि। आफ़तियूं अचणियूं ई आहिनि। मनुष्य मरदा त जो योग युक्त हूंदा न, हुन समय मौज में रहंदा। उन्हनि खे त लॻंदो भई सृष्टि जी साफ़ सफ़ाई थिए थी। मिरवा मौत मलुक का शिकार, बर्फ़ जी बरसाति पवण सां ढेर मनुष्य मरी वेंदा। ॾिसो हिन बार बि ठंडी केॾी, अञा बि बारिश रहनि था ईंदी, त बर्फ़ जी बरसाति पवण सां ढेर मनुष्य मरी वेंदा। केतिरा पशु पक्षी जानवर बि पंहिंजो पंहिंजो शरीर छॾे छॾंदा।
बर्फ़ जी बरसाति पइण सां पक्षी त मरी वेंदा न। सभिनि जी आत्माउनि खे शुद्ध थी करे मथे मनुष्य आत्माऊं मथे वेंदियूं, बाक़ी जीव जंतु जानवरनि जो त बाबा चईंदा आहिनि न ज़्यादा सोचूं न। ॾाढा नेचुरल क्लाइमिटीज़ थींदा, इहे सभु ख़तमु थी वेंदा, इनखे चइबो आहे नेचुरल क्लाइमिटीज़। त बाबा असांखे नेचुरल क्लाइमिटीज़ जे बारे में ॿुधाइनि था, कीअं अर्थक्वेक थींदी, कीअं हिकु ई समुद्र जी उछल सां सभु पूरा जो पूरा जेको बि समुद्र सिखाए करे जिते बि पहिरियों हुयो वापसि समुद्र थी वेंदो, कीअं बर्फ़ जी बारिश पईंदी है। त इहे सभु बाबा असांखे पहिरियों खां ई ॿुधाइनि था। त इहे असांखे हाणे खां ई जीअं जीअं बाबा ॿुधाइनि था त असांखे अंदरि छा थो थिए, डपु थो थिए या अंदरि ख़ुशी थी थिए की हाणे नई सृष्टि अचण वारी आहे, सभी आत्माउनि खे मुक्ति मिलण वारी आहे। हिन में त ख़ुशी थियणी खपे न, सभी आत्माउनि खे मुक्ति मिली वेंदी। हिनखे चइबो आहे नेचुरल क्लाइमिटीज़। नेचुरल क्लाइमिटी गॉडली क्लाइमिटीज़ न चईंदासीं, गॉड खे दोष कीअं ॾींदासीं। ईअं बि न शंकर अखि खोले त विनाश थी वियो। सभु भक्ति मार्ग जी ॻाल्हियूं आहिनि, मूसलनि जे लाइ बि शास्त्रनि में लिखियलु आहे न। तव्हां ॼाणंदा आहियो हिन मिसाइल सां कीअं विनाश थींदो आहे। हाणे बि ॾिसो यूक्रेन, इज़राइल, फिलिस्तीन, हिते सभु केॾा सारा माण्हू, हमास, केॾा सारा जॻह ते ईअं सभु थिए थो न। माण्हू बिल्डिंग जा बिल्डिंग हिकु मिसाइल सां केॾो देश खे ख़तमु था करे छॾनि। कीअं आग, गैस जी ज़हर आदि सभु उन्हनि में पईंदी आहे न। आग बि लॻंदी आहे, गैस जो ज़हर बि फैलंदी आहे, हुन सां केॾा सारा आत्माऊं पंहिंजो पंहिंजो शरीर छॾे छॾंदियूं आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि पिछाड़ी में सभु फट सां मरी वेंदा। कोई ॿार आदि बि दुख, कंहिं ॿार आदि खे बि दुख न थिए, इन जे लाइ नेचुरल क्लाइमिटी सां झटि मरंदा। भई असांखे उन्हनि जे शरीर खे न ॾिसणो, असांखे ॾिसणो आहे कि फटाफट मरंदा त उन्हनि जी आत्मा फटाफट मुक्ति खे प्राप्त करे वठंदी, न त तड़पी तड़पी शरीर छॾण न। बाबा चईंदा आहिनि न मुंहिंजे ॿारनि खे दुख न थिए, हिन जे लाइ फटाफट सभु कमु थी वेंदो। हेॾो भूकंप ईंदो, हेॾो पानी जी उछल ईंदी, हेॾा बर्फ़ जी बारिश पईंदी, हेॾा बॉम्ब्स किरंदा, हेॾा आग लॻंदी। गर्मी में जंगलनि में केॾी आग लॻंदी आहे, सभु फटाफट फटाफट थींदो वेंदो। त बाबा असांखे इहे सभु ॻाल्हियूं जॾहिं बाबा ॿुधाईंदा न त अनुभव करो कि हा ईअं ईअं कीअं थींदो, सभु ख़लास थी वेंदा। बाबा चवनि था कि ॾिसो इहे सभु ड्रामो ठहियलु आहे, पिछाड़ी में सभु फटाफट सां मरी वेंदा। कोई ॿार आदि बि दुख, कंहिं ॿार आदि खे दुख न थिए, हिनखे चइबो आहे नेचुरल क्लैमिटी सां झटि मरंदा। इहे सभु ठहियलु हिकु ड्रामो आहे। आत्मा त अविनाशी आहे, आत्मा कॾहिं विनाशी न करे। बाबा चईंदा आहिनि आत्मा खे ॾिसण जो अभ्यास करो त अंत समय असांजे साम्हूं माण्हू मरियल लाशियूं बि हूंदियूं, त असांखे लॻंदो न भई हिननि में त आत्मा आहे ई न, आत्मा त निकिरी वई। त असां हुननि जी आत्मा खे शांति जे लाइ दान ॾींदा रहींदासीं, हुननि जे शरीरनि ते न वेंदासीं। त बाबा चवनि था इहा बि ठहियलु हिकु ड्रामो। आत्मा त अविनाशी आहे, कॾहिं विनाश न थींदी, न नंढी वॾी आहे। शरीर सभु ख़लास थी वेंदा, बाक़ी आत्माऊं सभु स्वीट होम में हलंदियूं। बाप कल्प कल्प ईंदा आहिनि संगम युग ते, तव्हां बि हिन पुरुषोत्तम संगम युग ते ई ऊच ते ऊच ठहींदा आहियो न। वास्तव में श्री श्री शिव बाबा खे ऐं श्री हिन देवी देवताउनि खे चईंदासीं। अॼुकल्ह त ॾिसो सभिनि खे श्री श्री चईंदा रहंदा आहिनि, श्रीमती, श्री फलानो। हाणे श्रीमत ते हिकु बाप ई ॾींदो आहे, विकार में वञण छा श्रीमत आहे। इहे सभु भ्रष्टाचारी दुनिया आहे न। हाणे मिठे मिठे ॿारनि खे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां सभिनि मां खाद निकिरंदी। गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र रहो। स्व खे हाणे विश्व जे आदि मध्य अंत जे चक्कर जो ज्ञान आहे न, परंतु इहे अलंकार तव्हांखे न ॾेई सघंदा आहियूं।
ये कमल फूल, गदा, चक्र, शंख, ये असांखे पकड़े करे वेहणो न आहे। आत्मिक स्थिति सदा ज्ञान जो शंख वॼायो, सदा माया ते विजय प्राप्त करण लाइ गदा, ज्ञान जी गदा हुजणी खपे। सदा सुदर्शन चक्र बुद्धि में फिरंदो रहे। सदा कमल फूल समान पवित्र असांजो जीवन हुजे। हिन कलयुगी दुनिया में रहंदे हुए सदा कमल फूल समान पवित्र जीवन वारी आत्मायूं, सदा ज्ञान जो शंख वॼाइण वारियूं, सुदर्शन चक्र फिराइण वारियूं, ऐं सदा माया खे मारण लाइ ज्ञान जी गदा, सदा अर्थात ज्ञान एतिरो बुद्धि में अचे कि माया खे सदा मारदा वञूं। मारदा अर्थात मतिलबु उनखे ख़तमु कंदा वञूं। एतिरा व्यर्थ विकल्प, आसुरी संकल्प, संस्कार, स्वभाव खे ज्ञान सां ख़तमु कंदा रहूं। बाबा चवनि था अॼु तव्हां पंहिंजे खे सुदर्शन चक्रधारी सम्झंदा आहियो, कल्ह माया थप्पड़ लॻाए ॾे त ज्ञान बि उड़ी वञे। हिन करे तव्हां ब्राह्मणनि जी माला बि न ठही सघंदी आहे। माया थप्पड़ लॻाए परंतु गिराए ॾींदी आहे। माया थप्पड़ लॻाए ॾाढनि खे गिराए ॾींदी आहे, त हुनजी माला कीअं ठाहियूं? दशा बदिलदी रहंदी आहे। रुद्र माला ठीकु आहे, विष्णु जी माला भी आहे न, बाक़ी ब्राह्मणनि जी माला न ठही सघंदी आहे। तव्हां ॿारनि खे डायरेक्शन ॾींदा आहिनि कि देह सहित देह जी सभु धर्मनि खे छॾे करे मामेकम यादि करो। बाप त निराकार आहे, उनखे पंहिंजो शरीर त आहे न, ऐं आया बि हिननि जी वानप्रस्थ अवस्था में आहिनि। जॾहिं 60 वर्ष जी आयु थी, वानप्रस्थ अवस्था में ही गुरु कबो आहे न। मां त सतगुरु आहियां, परंतु गुप्त वेश में। ॾिसो ब्रह्मा बाबा, इहे बि ॾिसो प्रथा हितां खां हली न। जॾहिं ब्रह्मा बाबा जे शरीर में शिव बाबा आया, तॾहिं खां इहा प्रथा हली आहे न। बाबा सतगुरु गुप्त वेश में आया, ऐं ब्रह्मा बाबा जी 60 वर्ष जी आयु खां पोइ उन्हनि खे वानप्रस्थ अवस्था उन्हनि जी शुरू कराई। बाबा त चवंदा आहिनि सभी आत्माउनि जी हाणे वानप्रस्थ अवस्था आहे। उहे बि भक्ति जा गुरु आहिनि। मां आहियां ज्ञान जो गुरु। प्रजापिता ब्रह्मा खे ॾिसो केतिरा ढेर ॿार आहिनि। बुद्धि हद सां कॾहिं बेहद में हली वेंदी आहे। मुक्ति में वञी करे पोइ जीवन मुक्ति में ईंदासीं त पहिरियों तव्हां ईंदा आहियो, ॿिया पुठियां ईंदा आहिनि। हर हिक खे पहिरियों सुख पोइ दुख भोगणो ई पवंदो आहे। ये हिन खेल में पहिरियों खां ई फीड आहे। ये वर्ल्ड ड्रामा आहे। तॾहिं त चवंदा आहिनि ओहो प्रभु तव्हांजी लीला। तव्हांजी बुद्धि मथे खां हेठि ताईं चकर लॻाईंदी रहंदी आहे। परमधाम सूक्ष्म वतन, हेठि स्थूल वतन में पहिरियों सतयुग, पोइ त्रेता, पोइ द्वापर, पोइ कलयुग। हीअ असांजी बुद्धि सदा चकर लॻाईंदी रहंदी आहे। तव्हां आहियो लाइट हाउस, सभिनि खे रास्तो ॿुधाइण वारी आत्मा ई आहियूं न। असां में एतिरो ज्ञान आहे न, असां कंहिंखे बि आत्मिक दृष्टि सां ॾिसूं न, उन्हनि खे सही रास्तो नज़र अची वेंदो आहे कि असांखे हाणे छा करिणो खपे। उन्हनि जी बुद्धि खुली वेंदी आहे। तव्हां ॿार आहियो न, फादर चवंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां तमो प्रधान खां सतो प्रधान ठही वेंदव। ट्रेन में बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। बेहद जे बाप स्वर्ग जो रचयिता आहिनि। भारत में स्वर्ग हुयो, बाप ईंदा ई आहिनि भारत में। शिव जयंती भी भारत में मनाइबी आहे न, परंतु कॾहिं थींदी आहे ये कोई न ॼाणंदा आहिनि। त थी तारीख़ 2 ई न आहिनि। शिव जी गर्भ सां जन्म न वठंदा आहिनि न बाबा। बाप चवंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झो। तव्हां अशरीरी आया आहियो, पवित्र आया आहियो, पोइ अशरीरी थी करे ई असां सभिनि खे वापसि पंहिंजे घर हलणो आहे। इन करे मामेकम यादि करो, अशरीरी थी करे त तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। तव्हां सभु सतो प्रधान थी वेंदासीं। सतो प्रधान आत्मा ठही ई बाबा सां गॾु वरी मथे हलंदासीं। छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते।
धारणा जे लाइ मुख्य सार लाइट हाउस ठही सभिनि खे रास्तो ॿुधाइणो आहे, बुद्धि हद सां कढी बेहद में रखणी आहे, सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। हाणे हाणे वापसि घर हलणो आहे। इन करे हिन वानप्रस्थ अवस्था में सितो प्रधान ठहिण जो पुरुषार्थ असांखे करिणो आहे। पंहिंजो टाइम वेस्ट न करिणो आहे। वरदान आहे संबंध संपर्क में ईंदे डायमंड ठही डायमंड खे ॾिसण वारा बेदाग डायमंड ठहो। बाप दादा जी श्रीमत आहे डायमंड ठही डायमंड खे ॾिसणो आहे। चाहे कोई आत्मा कारो कोयलो हिकदमि तमोगुणी हुजे, लेकिन असांजी दृष्टि पवण सां हुनजो कालोपन ख़तमु थी वञे। अमृत वेले खां राति ताईं जेतिरनि जे बि संबंध संपर्क में ईंदा आहियो, सिर्फ़ु डायमंड ठही डायमंड ॾिसंदा रहो। कंहिंजे बि विघ्न अथवा सुभाउ जे वश डायमंड ते दाग न लॻे। कहिड़े बि विघ्न वश सुभाउ जे वश असांजे डायमंड में दाग न लॻे। ईअं न असां उन्हनि आत्माउनि खे कारोपन कढण लाइ उनजो डायमंड ॾिसूं ऐं किथे न किथे विघ्न सुभाउ संस्कारनि जे चक्कर में वञी अची करे ख़ुदि ई विक्रम करे छॾूं त दाग लॻी वेंदो न। इन करे बाबा चईंदा आहिनि न, कल संडे ॾींहुं बि बाबा चई न, सभिनि जो ई कल्याण थिए। हिकु इहा ॻाल्हि यादि रखो, कोई कहिड़ो बि सुभाउ संस्कार नज़र अचे कुझु बि, सभिनि जो ई कल्याण थिए, सभु ठीकु थी वेंदो। कोई बि विघ्न अचे सभु ठीकु थी वेंदो। ऐं पंहिंजे पाण खे कंहिं में बिज़ी रखो, सभिनि डायमंडनि खे ॾिसण में बिज़ी रखो पंहिंजी बुद्धि। बाबा डायमंड खे यादि करे, मां डायमंड आत्मा हूँ, बाक़ी सब भी डायमंड आत्मा है। बस यही सेवा कंदा रहो, यही मन में संकल्प रहे। चाहे अनेक प्रकार जी परिस्थिति जा विघ्न अचनि, लेकिन असां अहिड़ी पावरफुल ठहूं जो हुनजो प्रभाव असां ते न पए। त अॼु खां यही सेवा करो। केॾी सहज सेवा आहे न। बसि सभिनि आत्माउनि खे डायमंड स्वरूप में ॾिसंदा रहो। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे। स्लोगन आहे, मन बुद्धि खे मनमत सां सदा ख़ाली रखण वारा ई आज्ञाकारी आहिनि। मन ऐं बुद्धि खे मनमत परमत फालतू ॻाल्हियुनि सां ख़ाली रखण वारी आत्मायूं ई आज्ञाकारी आहिनि। कोई ॻाल्हि हूंदी न त बाबा ई यादि हूंदो त आज्ञाकारी ठही वियासीं न। पहिरीं आज्ञा त इहा ई आहे न, मनमना भव, योगी भव, पवित्र भव। बाप खे यादि करो, पवित्र ठहो। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्ते स्थिति जो अनुभव करो। जीअं अंतरिक्ष यान वारा ऊच हुजण जे कारण सॼे सृष्टि ते जाते जे बि चित्र खीचणु चाहिनि खीचे सघंदा आहिनि न। ईअं साइलेंस जी शक्ति सां अंतर्मुक्ता जी गुफ़ा में वेही करे साइलेंस जी गहरी अनुभूति करो। ये अनुभूति डबल लाइट फ़रिश्तो ठाहे ॾींदी। साइलेंस जी शक्ति सां अंतर्मुक्ता जी गुफ़ा में वेही करे साइलेंस जी गहरी अनुभूति करो। यह अनुभूति ही असांखे छा ठाहे ॾींदी? डबल लाइट फ़रिश्तो ठाहे ॾींदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।